सखर में पहिरीं सैयद शफ़क़त शाह क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल म्यूनिसिपल स्टेडियम सखर में खेॾियो वियो। टूर्नामेंट जे फाइनल में पहिरियां खेॾंदे सिंध स्टार क्रिकेट क्लब मुक़ररु 20 ओवरनि में 172 रन्सूं ठाहियूं। जवाब में जस्टिस क्रिकेट क्लब जी पूरी टीम टारगेट हासिल करण रन्सुनि ते ऑल आउट थी वई। सिंध स्टार क्रिकेट क्लब टाइटल पंहिंजे नाले करे वरितो। नौजवान रांदीगरनि कामयाबी जी ख़ुशी में झूमिरियूं हुयूं, जॾहिं ज़बरदस्त आतिशबाज़ी पिणु कई वई। फाइनल मैच में टूर्नामेंट जो महिमान ख़ासि फंक्शनल मुस्लिम लीग सिंध जो नायब सदर सैयद इस्माइल शाह राशिदी ऐं सखर ज़िले जो सदर सैयद शफ़क़त हुसैन शाह हुयो। फाइनल मैच वारी तक़रीब खे ख़िताब कंदे सखर ज़िले जे सीनियर क्रिकेटरनि जो चवणो त सखर में कब्ज़ा माफ़िया रांदियुनि जे ग्राउंडनि ते बि पंहिंजूं अखियूं जमाए छॾियूं आहिनि। ग्राउंडनि जी ज़मीनुनि ते कब्ज़े वारो सिलसिलो जारी आहे, तंहिं करे फंक्शनल लीग मुस्लिम लीग कब्ज़नि ख़िलाफ़ आवाज़ उथारे। तक़रीब खे ख़िताब कंदे फंक्शनल लीग सिंध जे नायब सदर पीर इस्माइल शाह राशिदी फ्रंट सेक्रेटरी ऐं सखर ज़िले जे सदर सैयद शफ़क़त शाह राशिदी चयो त सखर जे ग्राउंडनि तां कब्ज़ा ख़त्म कराया वञनि। सियासी इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते, हिननि मामलनि में सियासत न चमकाइणु घुरिजे। इस तक़रीब में शामिल ॿियनि सीनियर क्रिकेटरनि ऑर्गेनाइज़रनि तोड़े फंक्शनल लीग जे अॻवाननि खे सिंध जी टोपी अजरक जा तोहफ़ा ॾियण सां गॾोगॾु खेनि यादगार शील्डूं पिणु ॾिनियूं वियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk